तन जे अब्दुल लतीफ चे मिट्टी भी लधो माना कोड़े कन सलाम अचो आतड़ो नन जे उन्हनि खे इहो मकाम मुझे करीम रब ॾिनो किया रातिन जो रातियूं यार जे याद में गुज़ारियूं थन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रुगी ख़तमन जे पोयां कोन गुज़ारियूं हुयूं रुगी माल ठाही दे कोन गुज़ारियूं बिल्डिंगियूं ठाही दे कोन गुज़ारियूं उन्हनि ते रातिन जो रातियूं ॾींहंनि जा ॾींहं हिक सां नींहुं लातो आहे हिक सां पेच पातो आहे जंहिं हिक सां नींहुं लाहे पेच पातो आहे मुंहिंजे रब उनखे ख़ुदि बि सुञातो आहे त दुनिया में भी सुञाणप वारो करायो हज़रत बायज़ीद बुस्तामी छा नालो वरतो गाला गाला मुसलमान गोठ ममदार रमज़ान डायरी वारा गालाईंदो हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैह नक्शबंदी बुजुर्गा जी जल अमड़ सा प्यार कंदोवा जी जल अमड़ उन सा प्यार कंदिया जने समझदारी जे मंजिल ते पहुतो अम्मा जी मुजा बचड़ा ओ मुजी अम्मा तुझा भी हक अणखुट मुझे मथा मुझे बेडिया ज़रब जा हक भी अणखुट मुझे मथा अम्मा तो के भी राजी रखणो पंजे करीम रब के भी राजी रखणो पर मुजी जी जल अम्मा बायज़ीद कमजोरा बायज़ीद में हिम्मत ना है जो बिन के राजी करे सके अज जी जल अमड़ फैसलो करे बुधा राजी हिक के कंदुस पोया तोखे कंदुस या उनके कंदुस हुकुम तुझो खपे कंहिंजे आॾो वञी अर्ज़ खणी वेठो गाला गाला कंहिंजे आॾो ओ नौजवान अमड़ के पोड़ी सॾण वारा अब्बे के कुराड़ो सॾण वारा खबरदार थी जीजल अम्मा थी अल्लाह जी वली जी पहिरीं ॻाल्हि ॿुध बायज़ीद सुणे अमड़ जे खिदमत में अर्ज़ कयो जंहिंजो बायज़ीद बच्चो अहिड़ो आहे उन जी अमड़ छा हूंदी याद रख मुसलमान तुंहिंजूं असां जूं दुआऊं कबूल नथियूं थियनि सबबु कहिड़ो आहे हिकड़ो ही सबब आ जो तो असा हलाल रोजी खाइण छॾे ॾिनी आ हलाल रोजी खा बच्चन के हलाल खारा मुझो करीम रब तुझी हिक हिक दुआ कबूल फरमाइंदो हिक हिक दुआ कबूल फरमाइंदो मुझो खुदा त ओहो मुझो खुदा त ओहो जेकरे पुतन जो पुजारी पुतन के या सनम करे सलड़ा करे भुल में चवे या समद रब चवे जी चवे मुझो बेनियाज़ रब भुल में सजण वारे के भी जी चवंदो तुझी दुआ कीअं कबूल कोन कंदो ओ मुसलमान तू हलाल रोजी खाइण शुरू कर बचड़न के हलाल जी रोजी कमाए खारा पो ॾिस त मुंहिंजो करीम रब कीअं थो तुंहिंजो दुआऊं कबूल फरमाए बायज़ीद बुस्तामी अमड़ जे दरबार में अम्मा हिक खे राजी कंदुम या तो के राजी कया या पजे करीम रब के राजी कया जी जल अमड़ निहारे समझी वे तो मुझे करीम रब वराण कया बचड़े दे निहारे चवे थी बचड़ा जी मुझी अम्मा मामा तो के पाजा सबई हक माफ कया पजे करीम रब के राजी कर मुझी तरफा तो के इजाजत हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैह जी जल अमड़ जे इजाजत सा घर खां निकरदो मुझा दोस्त अजीज पांजे मोसा करीम रब जे इश्क में 12 साल रातन जा जंगलन में हलंदो घणा साल गाला गाला तो जो असा जो हाल हिक त नमाज पढ़ंदासी कोन टाइम कोने अदाल नमाज ते हलो यार हाफिज अब्दुल मजीद गाल त जाई चई दे पर कपड़ा पाक कोनन के जवाब छा दी दो कपड़ा
कपड़ा पाक कोन के वरी थोड़ो पासो नहीं वरी सागे यार गाल बुध बत जी दावत हल दे 5 मिनट बीह तो मां कपड़ा मटे चा ओ मुसलमान हे तो जो हाल यो सच है या ना है नमाज ला चवीस चोदो मुजा कपड़ा पाक कोन के पर जे करे के दावत ला चवीस चोदो 5 मिनट रुकी बीह तो मां कपड़ा मटे चा खुदा जा बाना तोखे दुनिया जी दावत इतनी प्यारी आ मुझे खुदा जी दावत तोखे इतनी प्यारी कोने सोच मुसलमान मुसलमान सोच अज तुझे असांजे तनस्सुली जो बुनियादी कारण छाहे सिर्फ इहो आ जो जेतरा भी बेवफाई जा दर रहन सभिनी सां असां वफाई पिया कयूं ऐं जेके वफादार दर रहन उन्हनि खे असां छॾे ॾिनो हकीकत इहा थी मुंहिंजा मुसलमान भा डिॼूं उन्हनि खां था जेके निंड पिया रात जो डोह जे नियत सां थो निकरी पेर झले झले थो वनी रुगी गन्नो के जो रात जो पटण थो वनी पेर झले झले थो वनी गाह जी पुठार कलुणण थो वनी पेर झले झले थो वनी पुह जी पुठार खणण थो वनी पेर झले झले थो वनी पानी जे वारे ते के जो पानी भजण थो चाही पेर झले झले थो वनी हेदे भी थो निहारी होदे भी थो निहारी ओ मुसलमान पाजे पान के संभाल उन्हनि खां थो टिजी जेके खुद गाफिल हन उन्हनि खां थो टिजी जेके खुद निंड में पिया हन उन्हनि खां थो टिजी जेके तोखे कुछ भी नथा करे सघन उन्हनि खां थो टिजी जन जे हथ में न तुंहिंजी इज्जत आ न तुंहिंजी ज़िल्लत आ उन्हनि खां थो टिजी जन जे हथ में न तुंहिंजी ज़िंदगी आ न मौत आ निंड पियल खां टिजी थो ला तख़ुज़ुहु सिनतु वला जेको निंड त कोन कंदो आ पर जेके पिनकी विकान ईंदी आ उन बेनियाज़ रब खां नथो टिजी जंहिंजे हथ में तुंहिंजी इज्जत आ जंहिंजे हथ में तुंहिंजी ज़िल्लत आ जंहिंजे हथ में काइनात जी बादशाही आ इहो ई सबब आ मुसलमान जंहिंजे करे तूं असांजो तनज़ुली जो शिकार थी विया आहियूं दुनिया वारे खां टिजूं था पंहिंजे मालिक खां टिजण लाइ तयार न आहियूं जेके अल्लाह खां टिगा अल्लाह अल्लाह मीह वसी पिया हमराह जो घर जी भित गिरी पई निकतो बाहर जीअं जो बाहर निकतो बाजार में पहुतो मजदूर जा वलर ॾिठई हिकिड़ो नौजवान ॾिठई मजदूर नौजवान पर परे खां ॾिठई तोर जे चेहरे में नूर चमकी रहियो आहे दिल में ख्याल कई मजदूर त वठणो या छो ने चेहरे जे चमकंदड़ जवान के वठी वञा करीब आयो ओ नौजवान मजदूरी कंदे हा मजदूरी कंदुम हलिया मुंहिंजी मजदूरी कर जे मजदूरी त कंदुम पर टे शर्त मुजाहद हे हमरा सोचण लॻो वठा मजदूर थो शर्त थो रखे दिल में ख्याल कई हे ॾिसण में मजदूरा पर हकीकत में यारन जो यारा चई बच्चा चो छा थो चवी चे पहिरो मुझो शर्त जेतरी मुंह में हिम्मत हुंदी ओतरो मुखों कम वठंदे यो मुझो शर्त जेदी मल नमाज जो टाइम थींदो मुखे मना कोन कंदे टियो मुझो शर्त मुखे मजदूरी पंहिंजी पूरी ॾींदे मजदूर वठण वारे सोचो जेको नौजवान हेड़ियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे यकीनन अल्लाह जो महबूब जी वारो कर हली आहे उनखे दीवार जे कम ते छॾे पाण हलियो वियो ॻाल्हि खुटाया मुंहिंजा दोस्त शाम जो मोटी आयो ॾिठई त ॿिनि मजदूरनि जेतिरो कमु लॻो पियो आहे उनखे मजदूरी ॾिनई हलियो वियो सॼी राति निंड कान आई हेड़ो ईमानदार नौजवान सुबुह जो वरी इनखे वठी अचां वरी जो वञी पहुचे ॾिसे त मजदूर मौजूद नाहे किन मजदूरनि खां पुछे फलाणो मजदूर काॾे वियो उन्हनि चयो त इहो नौजवान अलाए कहिड़ा परदेसी मुसाफ़िर हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं कमाईंदो आहे बाक़ी ॿिया ॾींहं अल्लाह जे ज़िक्र जे मौज में हूंदो हफ़्ते में घणा ॾींहं कमाईंदो आहे हिकिड़ो ॾींहुं कमाईंदो आहे छाजे लाइ त बाक़ी ॾींहं जेको खावां पंहिंजी मेहनत मज़ूरी कयल खावां ॿिए जो कुझु बि न खावां
असां पंहिंजे घर में हूंदो बि पोइ बि चवंदासीं वेलो टरियो चङो आहे, पोइ जे टरियो चङो आहे त तुंहिंजो रिज़्क़ रोज़ी बि त इहो ई आहे मुंहिंजा दोस्त। उन नौजवान जी तलाश में निकतो वञे त शदीद बुखार जे सूरत में हिकड़े वण जे हेठां सुतो पियो आहे। मथों बीही चई अस्सलाम वालेकुम, चई वालेकुम अस्सलाम। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नौजवान खे बुखार ॾिसी करे उन चयो मज़दूरी जे लाइ अचे, मज़दूरी लाइ कोन आयो आहे। ओ नौजवान तोखे बुखार शदीद आहे, तूं मूं वटि हली महिमान थी। नौजवान चयो तूं मूंखे महिमान कोन रखी सघंदे, जी रखण लाइ तयार आहे। मुझो शर्त कबूल कर जी कहिड़ो, जे मूंखे खाइण पीअण लाइ मजबूर न कंदे। हैरत में पइजी वियो, चई भला इंसान आहे, हिकिड़ो ॾींहुं बुख काटींदो, ॿियो ॾींहुं नेठ घुरंदो। चई मूंखे कबूल आहे। नौजवान खे वठी आयो, अचे पंहिंजे घर में रहाई दोस्त। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, नौजवान कुझु कोन खाधो, राति ॾींहुं बुखार में बि रब जे इबादत में मसरूफ़ आहे। असा जड़ा चंगा भला बोली मथे में सूर थो थे त मां यार बस हाणे छोकरा तव्हां पढ़ी छॾियो, बाबू खे मथे में सूर आहे, मां पोइ लागी थी करे पढ़ंदुसि, लागी थी करे पढ़ी छॾींदुसि। नौजवान ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे ज़िक्र जे मौज में ॾींहुं गुज़रिया। टियों ॾींहुं जॾहिं हे रोए थो पियो त अहिड़ो अजीब फ़रिश्ता नुमा सूरत इंसान मूं वटि महिमान आहे। जेॾी महिल क़रीब आयो चवण लॻो ओ मुंहिंजे रहाइण वारा, अॼु मां पंहिंजे यार ॾे वञा थो। छा चई? अॼु मां पंहिंजे मालिक ॾे वञा थो, लेकिन मुंहिंजूं ॿ वसीयतूं अथई, यादि कजां। कहिड़ी वसीयत? चई सभ खां पहिरीं मुंहिंजी इहा वसीयत अथई, मुंहिंजे मरण खां बाद में मुंहिंजे टकुन में रसो विझी मूंखे हिन पंहिंजे अङण ते गिहलिजां ऐं ईअं वॾे आवाज़ सां चइजां त अल्लाह जे बेफ़रमान जो ही हाल थींदो आहे। ॿिए नंबर ते जेॾी महिल मूंखे दफ़न करे मोटी अची हे मुझी मुंडी निशानी थई, हे मुझो कलाम पाक जी तिलावत कंदो हा निशानी थई। हारून रशीद बादशाह जे दरबार में वञ जा, उनखे मुझा सलाम भी ॾिजा, उनखे ही मुझो शयूं भी ॾिजा, मुझो न्यापो ॾिजा। त हीअ नौजवान चई वियो थई त ओ बादशाह खुदा जो खौफ कर, खुदा ॾाढो बेनियाज़ आहे। ये चई करे नौजवान जो दम परवाज़ थी वियो। नौजवान कलमो पढ़ियो, कलमो पढ़ी पंहिंजे यार सां मिलियो। अज़ीज़ा ने मन अंदाज़ो लॻाए जंहिं शख़्स 3 ॾींहंनि में बिना खाईंदे पीअंदे रुॻी अल्लाह जो ज़िक्र कंदे जंहिं नौजवान खे ॾिठो, हाणे वाइदो करे वेठो आहे उनखे रसो कीअं विझे। सारो कतार रोई रहियो आहे, वाइदो पूरो करणो आहे, अल्लाह जो फरमान आहे, वाइदो पूरो कयो, वसियत पूरी करनी आहे। रोई भी रहियो आहे, ताहू करे रहियो आहे। ओ मुंहिंजा करीम रब कहिड़े इम्तिहान में मूंखे फसायो अथई। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी मदद फरमा, ओ मुंहिंजा मौला मूंखे माफ़ फरमा। अहिड़ो मुंहिंजे मथां इम्तिहान आहे। वञी खट मां रसो थो कढे, रोई भी रहियो आहे, रसो भी कढी रहियो आहे। जेॾी महिल उहो रसो खणी उन नौजवान जे टंग जे पेर जे मुरीअ में ॿधण थो शुरू करे त आवाज़ तो जे खबरदार थी, खबरदार थी, तो पंहिंजो वाइदो पूरो करे छॾियो। हे त अल्लाह जे महबूब जो महबूब तो पंहिंजो वाइदो पूरो करे छॾियो। इन रसे खे ॿाहिरि कर, हाणे बकाया पंहिंजो कमु कर। हिन उन नौजवान जी तदफीन करे जंहिं वक़्त में उहा मुंडी भी गॾु खई आहे, उहो क़ुरान करीम जो नुस्ख़ो भी गॾु खयो आहे। नौजवान के गॾु छा हूंदी? अदा जे मां हेॾे होॾे थिया त अम्मा खे मुंहिंजे मोबाइल जूं 3 तस्वीरूं ॾेई छॾिजां। ईअं आहे या कोन? खुदा जी ज़ात थी ॼाणे मुसलमानो हाल इहो आहे जो काबतुल्लाह जे सहन में जॾहिं न सगोरा उमिरे वारा पहुचनि था त काबे खे पुठी ॾेई पहिरीं तस्वीर था कढनि।
पहली तस्वीर थी निकरे काबतुल्लाह जो तवाफ बाद में पहली काबे के पुठी ॾेई तस्वीर थी निकरे हथरा तू मसनूई हथ खणी चतो हाणे मां दुआ तो घुरा दोस्त तू मुझी तस्वीर कढ मुसलमान सोच त सही असा जो ईमान किथे वनी बचो आ असा जी मोहब्बत किथे वनी बची आ असा जो इश्क किथे वनी बचो आ हेतरा लख खर्च करे घर बच्चा सब कुछ छड़े वतन छड़े यार जे देश में पहुंचण खां पोइ असा के इहो एहसास कोने त वरी हिन जगह ते अचण अलाए नसीब थींदो अलाए कोन थींदो उते भी तस्वीरों ते जोरा ओ मुसलमान सोच ओ नौजवान सोच तुझो मरक तुझी इज्जत ये मोबाइल फोन या ये शयूं कोन तुझो मरक तुझी इज्जत है त तुझे जुबान ते जिक्र खुदा हुजे तुझे दिल में इश्क मुस्तफा हुजे जेडी बल मुजा दोस्त अजीज दुखी खड़ी अचे त तुझे जुबान मां निकरे त मुझे जीजल अमर दे ही मुझे कुरान जो तोहफो खड़ी वनी हारून रशीद जे दरबार में ओहो हमराह कुरान करीम भी खणी आयो ओहो मुंडी आया छल्लो भी खणी आयो जी बादशाह के दरबार में पहुंचे जी जो हारून रशीद जी नजर पई उठी भी ही रहो उन आणी दड़ के भाकुर थो पाए चवे तो वारो कर बुधा ही जवान किथे आ जे जे आंगुरन जो छलड़ो खणी आयो आ जे जे कुरान करीम जो नुस्खो खणी आयो आ हैरत में पेजी वयो त बादशाह हिन जे ला दीवानो आ चवे तो बादशाह उन जे वसीयत मुताबिक आयो हां केड़ी वसीयत जी ओ नौजवान इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन ओ नौजवान पंजे करीम रब के प्यारो थी वयो बस एतरे चवण जी देर ही हारून रशीद जे अखड़न मां जी वड फुड़ो सावण वसंदो आ ये मीह वसण शुरू थी वयो चवण लगो वारो कर बुधा उन मुझे जिक्र जानिया जो न्यापो चवे तो बादशाह सलामत उन न्यापो दिनो त बादशाह के जे जा बादशाह मुझा सलाम भी कबूल कर ऐ खुदा बेनियाज ते खुदा जो खौफ कर बादशाह रोण लगो जे मुखे हीर रात जो रात में उन जवान जे मजार ते वठी हल जदे मजार ते हारून रशीद पहुतो उन मजार के पाकुर पाए मुझा जानी जिक्र पुट जो नालो चे रोण शुरू कए वो गरीब हैरान थी वयो हे बादशाह छा तो चवे लेकिन हथ जी बादशाह जे बादशाह छा तो पियो चवी हे त मजदूर जी मजारा हारून रशीद चवण लगो न जेके तू मजदूर तो समझी हे मजदूर ना है मुझो जानी जिगर पुटड़ो आ जेको अल्लाह सा एतरो त इश्क में हुंदो हुयो मुझे महबूब सा एतरो त प्यार कंदो हुयो जो मुझे दरबार में कुरान करीम जी महफिल हली रही हुई जदे कारी कुरान पढ़ो अलम यअनि लिल्लज़ीना आमनू अल तख्शा कुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह उन बादशाह चयो जदे कारी कुरान करीम जी तिलावत कई इन आयत ते पहुतो त छा ईमान वारन जे ला अञा उहो वक्त कोन आयो जो उन्हनि जूं दिलियूं अल्लाह जे खौफ में टकल खुदा जे खौफ में ढिजन अल्लाह जे ज़िक्र में मस्त थी वञन कारी कुरान पढ़ंदो रहियो मुझो बचड़ो चीअ जो रोई निकतो मूं सजी बादशाही गोलरा थकजी पिस मुझो बचड़ो किथे भी मुखे नजर कोन आयो दे जवाब तो रुगी 5 रुपया ता थनी त पाड़े वारे के हथ ॾियण ला तैयार कोन है जिकरे गाड़ी थी थई त को गरीब अग्या तो अचे तो उन्हें के चईंदो तो परे थी रस्तो छॾो मुसलमान कुछ कोन थी ने वदाई में याद रखी छद जन भी इन दुनिया दौलत के मुझा दोस्त पोइते करे ए यार सा पंजो नीह लातो आ मुझे अल्लाह उनन के एतरो त अजीम बनाए छडियो आ जो उनन जे मिट्टी के भी जेको हथ तो लाए त रब उन जो मुरादो पूरी करे तो छडे नौजवान मोटी जा सागी जगह ते खबर तो केड़ी गातन टपी आयस हजरत बा यजीद बुस्तामी याद आया मिस्री वई
गाला गाला याद आ न बायजीद सोने अमड़ का मोकले 12 साल खुदा जे इश्क में रहो घणा साल वरी गाला घणा साल 12 साल तू तो चे त मुंहिंजी दुआ क़बूल न थींदे कीअं थींदी तुंहिंजी दुआ क़बूल अमड़ जो अदब कर त दुआ क़बूल थिए न अबे जो अदब कर त दुआ क़बूल थिए न अबे के जी पुराड़ो मां के जी पोड़ी वो दुआ तुझी पुत्र किथों कबूल थींदी उहा जीजल अमड़ थी जंहिंजे लाइ ताजदार मदीना फरमायो त अमड़ जे कदमनि जे हेठों जन्नत वो तो जो दिल पर बाबो आ जेके तू पढ़ो तो समझी जेको जन्नत जो दरवाजो आ खबरदार थी जा मता यो सोची त अमड़ जे कदमन जे हेठो जन्नत आ बाकी बाबो घर जो वधियल भाती आ खबरदार थी जा अमड़ जे कदमन जे हेठो जन्नत आ तो जन्नत जो दरवाजो दिल पर बाबो आ भागे जो कमा दरवाजे खानी दो चोर जो कमा दीवार टपंदो हाने तुझी मर्जी जे भाग्यो हई त पहले दिल पर पी जे चेहरे ते चुम्मियो दे अबे जे कदमन के चुम्मियो दे पोनी अमड़ जा कदम चुम त दरवाजे का सीधो जन्नत में हलियो पर जे करे बाबे जी इज्जत न कंदे ए ची सब कुछ अमड़ जे आलो आ त मुजा दोस्त अजीज तू बेअदबी त करी तो पर अल्लाह जे नेमत जी नाशुक्री करी तो सोच जे करे अब्बो न हुजे हां त अम्मा किथों थी जवाब रे जे अब्बो न हुजे हां त अम्मा किथों थी बहरहाल मुजा दोस्त अजीज मोटा पंहिंजी जगह ते हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह 12 साल अल्लाह जे जिक्र में मुझा दोस्त अजीज दुनिया कटे करे दुनिया का डिस्कनेक्ट थी करे मुझा दोस्त अजीज जबलन जंगलन में रहवा 12 साल बाद पांजे जिक्र जे लोलियों कंदे कंदे उन मुझा दोस्त अजीज गैर अख्तियारी जने बुस्ताम जे शहर में पहुतो इरादे सा कोन आयो त अम्मा जे शहर में थो वञा अपाणे शहर में थो वञा हो त पांजे जिक्र जे मौज में हुयो हो त पांजे जिक्र जे मस्ती में हुयो जदे बुस्ताम शहर में पहुतो बुस्ताम शहर जो इलाको दिठे दिल में ख्याल कई मां त पांजे अपाणे शहर में अची वयो हां रात जो टाइम दिल में ख्याल करे भला आयो ही हां त अमड़ जा कदम चुमी पोथो वञा केड़ो दिल में ख्याल के त अमड़ जा कदम चुमी बाद में थो अॻिते वञा रात जो टाइम दरवाजे ते पहुतो आ दरवाजे के खड़काइण जे ला कुंडे में हथ विझी करे दिल में ख्याल थो अचे अकुल थो चवेस त बायजीद देर न कर अमड़ जो दरवाजो खड़का रात जो कुछ घड़ियों जी जल सां कचहरी हली कर जो त अमड़ जो चेहरो ॾिसण बि इबादत अबे जे चेहरे दे निहारण भी इबादत अमड़ सा कचहरी करण भी इबादत जी जल अमड़ सा हाल ओरण भी इबादत पर तोखे चई छॾिया जी जल अमड़ दे मुर्गी निहारण सा मुझो रब मक़बूल हजर जो सवाब ॾींदो अज जो नौजवान उम्मीद है तो महारानी जा मानू बचल हुंदा शहर जो छा हाल रात जो 12 बजे ताईं होटलन ते वेठा हन 12 बजे ताईं होटलन ते वेठा आहिनि चाहे जे कोप ते धंधो कहिड़ो आहे हुन जी गिला दोस्तो गिला करण वारो जहन्नमी आहे जन्नती आहे जवाब दे कुरान खां पुछी दे वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ा बर्बादी उन्हनि शख्सन जे लाइ तबाही उन्हनि शख्सन जे लाइ वैल उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके कंहिंखे तानो ॾियनि था या कंहिंजी गिला में मसरूफ़ रहनि था रात जो ॿाहिरि वेही करे परायूं गिलाऊं करण वारा पंहिंजे लाइ जहन्नम ख़रीद निंद्र नथी अचे कीअं निंद्र ईंदी तुंहिंजे रूह जी ग़िज़ा गिला में नाहे तुंहिंजे रूह जी ग़िज़ा जीअं फसल काहियो पियो आहे केतिरो बि कलर ॾे पर पाणी न ॾींदे त फसल कोन वधंदो यादि रखी छॾिजां त फसल जी असली ग़िज़ा पाणी आहे इंसान तुंहिंजी असली ग़िज़ा ख़ुदा जी ज़ात ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी याद आहे तो पाण के खुदा का भी परे करे छॾियो आहे महबूब जे दर खां भी परे करे छॾियो आहे ऐं वरी चमी तो त मूंखे सुकून कोन्हे को ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रातिन जूं रातियूं होटलुनि ते वेही जहन्नम ख़रीद करण वारा हालांकि जन्नत तुंहिंजो घर में इंतज़ार करे रही आहे
तू जन्नम खरीद करे रहियो ओडा जन्नत तो जो इंतजार करे रही याने जीजल अमड़ तुझी वाट दिसी रही अन्या मुझो बच्चो कोन आयो अबो तुझो रस्तो तके रहियो अन्या मुझो बच्चो कोन आयो ओ मुसलमान नौजवान जेकरे दुनिया में कामयाबी चाही तो आखिरत में कामयाबी चाही तो मुझा दोस्त अजीज अबे अम्मा जे कदमन में फिक्री पो तो मुझो रब तुझी दुनिया आखिरत के आसान करे छड़ी दो बायजीद सुनो दरवाजे में हथ दो विधई अकुल चेस्त खड़को कर अमड़ सा हली मिल इश्क चेस्त ओ बायजीद केड़े किस्म जो तू पुट रही 12 साल अमड़ को परे गुजारिया थई न अमड़ जी खिदमत कई न अमड़ के जोरड़ा नहीं न अमड़ जी मदद कई 12 साल अमड़ का दूर रहे वरी तो अमड़ जी आधी रात निंद्र फिटाई इश्को गाल बची वयो बायजीद कड़े महत कढ़ी वेही रहो इंतजार कर लगो त जेदी मल मुजी अम्मा जी जल जागे निंद्र मऊ थे खड़का खुड़की थे त पो अंदर वञा रात जो कुछ हिस्सो गुजरियो बायजीद दर्रे ते वेठो अकेलो बचड़ो दर्रे ते वेठो अल्लाह जो जिक्र करे रहियो एतरे में जीजल अमड़ो थंदिया मुजा दोस्त अजीज वुजू कंदिया जेडी मल पानी जो खड़को थींदो बायजीद समझी वी दो त मुजी अम्मा प्याजे अखियों च बिना सिजो फिरी वछा ओ मुसलमान गौर कर बायजीद बुस्तामी जी अमड़ छाजे लाओ थिया जवाब दे तहज्जुद जे नमाज लाओ थिया अमड़ वुजू करण शुरू कयो बायजीद बुस्तामी दरड़े ते बिठवा दिल में ख्याल कई अम्मा मुजी तहज्जुद लाओ थिया भला अन्या सद को न थो कया भले अम्मा तहज्जुद पढ़े त पो तो सद कया वुजू करे जे वक्त में मुजा दोस्त महसूस की त पानी जो अचण बंद थी वयो दरवाजो अन्या खड़काण जेला हथ तो विजे त अमड़ जी जल मुसल्ले ते पीठिया चवे थी ओ मुजा मौला मुझे बायजीद जी पारत हुजई 12 साल जो विछोड़ो आ घणो गाला गाला घणो 12 साल जी जल अमड़ का परे रहियो जी जो बायजीद जे कनन ते आवाज पियो दरवाजे के खड़काए अन्या खड़को मस कई त जी जल अमड़ जो हाजिर मुजा बचड़ा बायजीद इजो थी मां दरड़ो खोलिया यानी जेका 12 साल का बाद में दरजो खड़को भी सुञाण दिया त मुझो बचड़ो आयो उहा केरा जो उहा जी जल अमड़ हुंडिया उहा केरा गल गल केरा महबूबे सुबहानी जो शहबाजे ला मकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह खुदा सा उन जो केतरो प्यारा महबूब मदीने जे मीर सा केतरो प्यारा उन जो त अंदाजो तो सा करे न था सको लेकिन सोच महबूब सुबहानी जे वक्त में मुजा दोस्त अजीज सिर्फ जी जल अमड़ जे हुक्म के जेको कोई ते न थो करे उथा ओ महबूब सुबहानी खुदा मुस्तफा जे हुक्म के पोइते कीअं कंदो अमड़ छा चयो हो जॾहिं जुबे में 40 दीनार या दिरहम अमड़ सिबिया बच्चा अब्दुल कादिर जी मुझी अम्मा बच्चा कूड़ न ॻाल्हाइजा मुझी अम्मा न ॻाल्हाईंदो हिकिड़ो दफ़ो अमड़ चयो बच्चा कूड़ न ॻाल्हाइजा मुझी अम्मा को न ॻाल्हाईंदो अज़ीज़ा ने मन सफ़र में निकता रस्ते में चोर आया धाड़ेल जेके भी आया अचे फौरन फुरण शुरू कयो अब्दुल कादिर जीलानी खे ॾिठो नौजवान छोकरो छोकरा तो वट त कुछ भी कोने को अब्दुल कादिर जीलानी जो छो कोने मूं वट भी सब कुछ आहे छोकरा तो वट छाहे जे मूं 40 दीनार हन किथे हन नजर कोन आया गीदे में कोन जुबे में कोन अब्दुल कादिर जीलानी फरमायो फलानी जगह ते सिबिया पया
चोरन जो चङो मुड़स परे बीठो आ करीब तो अचे वो चुपो खोलियो वयो 40 दीनार निकता नौजवान दे खबर असा के तो अंदाजो भी कोन होयो कीअं तो ये 40 दीनार कढी ॾेखारिया सोने अब्दुल कादिर जीलानी फरमायो मूंखे मुंहिंजे अम्मा चयो हो त बच्चा कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाइजा कह चयो हो गाला गाला कह चयो हो बस देर एतरी हुई दिल पर अब्दुल कादिर जीलानी घोट जे पाक मुंह मुबारक मां इहे लफ्ज़ निकता जेको चोरन जो टोलो दुनिया के ठगींदो हो अज कदमन में गिरी चवे तो सोना बस कैसी हाणे तौबा कैसी मुरीद कर तुझा गुलाम थी या गाल सच्ची आ गाला गाला सच्ची आ तो छा तू महबूब सुभानी जो मुरीद नहीं जवाब दे गाला ना जवाब दे मुरीद नहीं त पो जीजल अमर जो चवण वठंदो या कोन वठंदो इते चुप थी वे इते मुसलमान सोच मुसलमान नौजवान सोच असांजे बर्बादी जो कारण इहो आ बुधो सब कुछ ता पर अमली जिंदगी में असां वट कोई एहसास कोने को इहो ही सबब आ मुंजा दोस्त अजीज जो असां ॾींहों ॾींहों पोइते तनज़ुली जे तरफ धिकबा था वञो खुदा जी ज़ात थी जाने मुंजा दोस्त अजीज जेकॾहिं तू ने हिक भी गाल जे मथा जिंदगी में पक्काई ऐं पुख्ती सां अमल करी त जिंदगी में दुख कॾहिं तुझे वेझो ही कोन ईंदा सुणे अब्दुल कादिर जीलानी घोट जीजल अमर जो चयो नरुगी मञियो हो पर उते अमल करे ॾेखारियो ऐं मुंहिंजे खुदा कायनात खे ॾेखारियो जेको रुगी जीजल अमर जो चयो मञींदो आ त उन जे हथ ते जेके रहसन हूंदा हन उहे बि रहबर थी वेंदा हन पोइ जेको खुदा ऐं मुस्तफा जो हुकुम मञींदो ॿुधा त उन जो मक़ाम छा गाल समझ में अचे थी या न थिए मुंहिंजा दोस्त अजीज इश्क चाहे मोहब्बत चाहे ये सिर्फ ठकावन जो गालियों कोन रखे जो तू चवी त बस दुआ कबूल थींदी हिकड़ी कुराड़ी माई आ केरा गला गला केरा कुराड़ी माई आ अमीर जे बंगले जे भर में उन जी झूपड़ी आ गरीबाना कखड़ा हन वडेरन में अणसहाई कुछ सजी हुंदी आ गरीब कुराड़ी जी झूपड़ी बर्दाश्त न थी नौकरन कमदारन के चयो वञो चौसिया झूपड़ी छड़े फलाणे साजे बडी में हली घर ठाए फलाणे पासे घर ठाए कुराड़ी चयो त मुजी अपाणी झूपड़ी मां कान छदींदस जदे अमीरन ॾिठो त कुराड़ी मञण ला तैयार नाहे नौकरन के हुक्म कई तैयार रहो जेडी मल कुराड़ी घर मां निकरी कदे बाहर वने देर न कजो इन कुराड़ी जे झूपड़ी के पट करे छडजो कख भी न छडजो न होगा पास न बजेगी बांसुरी कुछ हुंदो ही कोन कुराड़ी छाते दावा कदी कुराड़ी निकरी वे अमीरन ये कयो मुसलमान गौर सां बुध जने कुराड़ी मोटी आई इसे तक कुछ भी कोने को निशान भी मौजूद कोने उन जगह ते बीही करे अर्श दे निहारन लगी कादे निहारन लगी अर्श दे निहारन लगी अर्श दे निहारे चवण लगी ओ मुझा मौला ओ मुझा करीम रब्बा जेस ताईं मां घर में हुयसे वडेरन में ताकत ही कान हुई जो मुझे झूपड़ी के ड्राहीन मौला मां त कान हुयस पर बुधा त तुझी जात हुई या कान हुई मुसलमान गौर कर अखड़न में घोड़ा आने उन कुराड़ी जे जीअ जो जुबान मां लुड़कन सा कड ये लफ्ज निकता बेनियाज रब जे कुदरत में जलाल आयो जमीन के जिलजिले जो थुमण जो हुक्म थी वियो सिलसिलो बर्पा थी वियो उन अमीर जा कोट कुकरा किरी पिया मुझो खुदा ओहो आ जेको हिक कुराड़ी जे दुआ के भी कदे रद कोन कंदो आ मुझो खुदा त करीम ओ दुआन के रद कोन कंदो आ ओ त दुआन के कबूल कंदो आ पर मुसलमान तू दुआ करण जो पण में लक्षण त पैदा कर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जे दरबार में हमरा आयो साईं ॾाढो पेट में सूर आ को पीड़ो रखो को पानी लपड़ी पढ़ी दियो महबूबे सुभानी कुरान करीम जी सूरह इखलास
यानी कुल वल्लाह शरीफ पढ़ी करे उन गरीब के दिनो उन बढुक भरिया पेट जो सूर खत्म थी वियो मुर्कंदो वियो पंहिंजे पाड़े वारन के चई पेट जे सूर जी दवा त मिली वई आ पर अज नुस्खो भी मुखे मिली वयो आ जेके भी पेट में सूर थे हलियो अचे नुस्खो मां खणी आयो हां के पेट में सूर थियो आयो यार वारो कर केड़ो नुस्खो खणी आए अचे कुल वल्लाह हिकड़ो त छा पर सूरे इखलास 50 दफा पढ़ी जी पढ़ंदो वने ती पेट जो सूर वधंदो वने उन चयो केड़ो नुस्खो खणी आयो हई सूर त वधंदो थो वने वने त कोन दो जी बीह सिधो सोने अब्दुल कादिर जीलानी जे दरबार में आयो ओ दिलबर अब्दुल कादिर जीलानी मिठड़ा जी बच्चा साईं मुखे पेट में सूर हुयो हा बच्चा आयो हुयो हा बच्चा तवा सूरे इखलास आवाज़े बुलंद दम करे पानी दिनो हा बच्चा साईं मुजो सूर खत्म थी वयो हा बच्चा किबिला मां 50 दफा सूरे इखलास जी तिलावत कईया पर जेके पानी पड़ी तो जा सूर वधे तो फुटे कोन तो अब्दुल कादिर जीलानी निहारे फरमायो अल्लाह जो कुरान सच्चो आ अल्लाह जो कुरान रहमत आ अल्लाह जो कुरान में शिफा मौजूद आ लेकिन ओ अल्लाह जा बना कुरान त सच्चो आ पर कुरान जे पढ़ण ला जुबान अब अब्दुल कादिर जीलानी वारी जो हुजण जरूरी आ खुदा त मुझो करीम तुझी दुआ न ॿुधंदो त कंहिंजी ॿुधंदो उन मुझे खुदा त मदीने जे ताजदार खे चयो आ व इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाई इज़ा दान फल्यस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब मुझा महबूब जने न मुझा पारना तो खा पुछन तसा जो खुदा किथे आ उनके बुधाए त ता जो खुदा डाढो वेझड़ो खुदा डाढो गला गला डाढो वेझड़ो आ ऐ ओ खुदा एतरो वेझड़ो आ जो चवे थो त बाना तू घुरत मा दे तू दुआ घुरत मा कबूल कए हाने खुदा वेझड़ो त आहे एकड़े मिनट ला खुदा वेझड़ो त आहे पर तो असांजे दिल में सवाल थियो त मुंहिंजी त दुआ घुरी घुरी जड़ निकरी वे मुंहिंजो त कम थिए ई सवाल आहे न खुदा ॾाढो वेझड़ो आहे वरी खुदा ॾाढो परे आहे मदीने जो ताजदार ॾाढो वेझड़ो भी आहे मदीने जो ताजदार ॾाढो परे भी गल गल ॾाढो परे भी शहर में ॿुधाई या ॻाल्हि करे ॿुधाई गलत सही शहर में बुधाई न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है न कहीं से दूर है जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे परे भी कोने पर महबूब वेझड़ो भी
सिंधी जे सुने लतीफ़ का पूछी ने लतीफ़ छा तो चवे लतीफ़ सरकार फरमायो के वेझड़ा भी दूर के वेझड़ा भी दूर अल्लाह के दूर पे औदा सुपरी के चढ़न चितते के विसरन नमूर जिय में कुंडी पूर दिय मूसी बड़ा सुपरी अल्लाह जे कामिलनि जे कलाम खे निहार हिकड़ा तुंहिंजा हाजी रमज़ान ताहिरी जे ॻोठ में वेही करे बि रात जो महबूब जे इश्क में मदीने जा दीदार कंदा हूंदा हिकड़ा मदीने में वेठी करे बि वेठा त मदीने में हन पर फोन ते मुंहिंजे गऊं जो छा थियो मुंहिंजे बकरीअ जो छा थियो मुंहिंजे हुन बने जो छा थियो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे दिल जो सौदो आहे हे जिस्म त मुंहिंजा दोस्त हिकड़ी बस खुदा जे तरफ़ खां हिकड़ी नेमत आहे लेकिन हिन जिस्म जो सौदो दरबारे खुदा में कौन हलंदो आहे जिस्म जो सौदो दुनिया में हलंदो आहे दिल जो सौदो खुदा जे दरबार में हलंदो आहे जेके दिल जो सौदो कंदा हन उहे वेठा फर्श ते हूंदा हन उन्हनि जी दिल अर्श ते हूंदी आहे वेठा मखलूक में हूंदा हन दिल उन्हनि जी ख़ालिक जे दरबार में हूंदी आहे पोइ भले 900 साल गुज़री वञनि दुनिया में उन्हनि जा दीवाना ऐं परवाना मुंहिंजा दोस्त इहे जान कुर्बान कंदा हन जीअं हिकिड़ो आशिक़ पंहिंजे महबूब ते कंदो आहे इहो कीअं छाजे करे थींदो आहे जो मुंहिंजे ख़ुदा जो वाइदो आहे जेको मुंहिंजो थी वेंदो सभु उन जा थी वेंदा दुखियो सौदो आहे जवाब ॾे हिकिड़े खे रिझण सौदो आहे या हज़ारनि खे जवाब ॾे मुस्लमान हिकिड़े खे परचाइण सौदो या हज़ारनि खे परचाइण सौदो आहे जेकॾहिं हिकिड़े खे सौदो आहे उहो हिकु मौजूद आहे चवे थो तूं मुंहिंजो थी फ़ज़कुरूनी तूं मूंखे यादि कर अज़कुरुकुम मां तोखे यादि कयां तूं मुंहिंजो थी मां तुंहिंजो थियां पोइ जेको मुंहिंजो थींदो आहे सभु कुझु उन जो ई त थींदो आहे जेको मुंहिंजो थींदो आहे सभु कुझु उन जो त थींदो आहे पोइ वेठो त ॻोठ रमज़ान ताहिरीअ में हूंदो आहे पर दुआ पियो घुरंदो आहे अगारो में अब्दुल हक असांजे दोस्त उथंदे मदीने पाक जी नात पढ़ी हुई पढ़ी न मदीने पाक जी नात सुरूर आयो केॾो सुकून आयो दिल छा पई चए त जेकॾहिं हींअर पर हुजनि त ॻाल्हि हा टाइम त मुंहिंजे घर में 1.25 कलाक थियो तव्हां हींअर बैटरी तव्हांजी वेही वई आहे लॻे त ईअं थो तव्हांजी बैटरी वेही वई आहे जेकॾहिं हिकु ॻाल्हि थो कयां जेकर तुंहिंजे दिलि खे न इहा ॻाल्हि वणे त पोइ मूंसां गॾु चइजांइ हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां सजण जे देस ते वञी रोज़ा रखां तमन्ना थई दिल चवई थी त बुधां करे चो खुदा ॿुधण वारो आहे हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां सजण जे देस ते वञी रोज़ा रखां अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते मां अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां चो ज़मज़म सां उते ऐं अजवा सां उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां हुजे रमज़ान ऐं
अगते चवा चई त कोई ते हला मबी हरम में विजादी द चंद्र में आई रोशन रखना ला रखा दीद चंद्र में समझ में ना आयो तोखे आशिक छा तो चवे जे तो मुझा मौला शवाल जे महीने में मदीने पहुंचा त जॾहिं रमज़ान जो चंड न ॾिसबो आहे को गलीअ में बीही ॾिसे को जाइ ते चढ़ी ॾिसे मौला मां तुंहिंजे महबूब जे हरम में बीही पोइ चंड ॾिसां बीही हरम मां विझां द चंड में ऐं रोज़न रखण ला रखां द चंड में अखियूं ठारियां उते शुक्र सारिया उते अखियूं ठारियां उते शुक्र सारिया उते उते रमज़ान जो चंड भी ॾिसां अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते बिही वेही अग्यां रोज़े जे वेही इफ्तार मां कयां हुजे रमज़ान ऐं तरावीहूं पढ़ा उते रोज़ रात जो से अब्दुल मजीद रियाज़ुल जन्नत में बिहार रोज़ रात जो तरावीहूं पढ़ा उते रोज़ रात जो रियाज़ुल जन्नत में बिहार रोज़ रात जो रियाज़ुल जन्नत में बिहार रोज़ रात जो जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभिरी अचे जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभिरी अचे हरम खां पोइ वापसि होटल ते मां थियां हुजे रमज़ान ऐं आख़िरी बस हिकिड़ो मिसरो थो चओ बस वेही एतिकाफ़ में कयां मां तिलावत पढ़ा लख दुरूद जो मिले दिल खे राहत केॾी वॾी दुआ थो आशिक़ घुरे मौला वीज़ा महीने जी हुजे पर मूंखे झझो टाइम ॾिजां चंड बि तुंहिंजे यार जे दर ते ॾिसां त ईद बि तुंहिंजे महबूब जे दर ते कयां महबूब जे दर ते ईद कीअं थींदी आहे जन कई हूंदी तन खे ख़बर हूंदी वेही इत्तिकाफ़ में कयां मां तिलावत पढ़ा लख दुरूद जो मिले दिल खे राहत न गफ़लत में हुजां इबादत पियो कयां न गफ़लत में हुजां इबादत पियो कयां खुदा जे रहमतुनि सां छो लगी भरियां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां पुनल जे देस ते वञी रोज़ा रखां हुजे रमज़ान हज़रत ज़ैद मुझे आका जो आशिक नालो छाहे ॻाल्हाए त सही हज़रत ज़ैद मुझे महबूब जो आशिक ज़ालिमनि जे चंबे में गिरफ़्तार ज़ुल्म जी इंतहा हली रही जिस्म के वढ ॾेई करे लूण बुरकियो थो वञे तॾहिं बि यार जी दामन नथो छॾे तूं कहिड़ो आशिक आहे मीलाद जो 5 ते कोई आशिक हां
यार ये बदेगी कई आशिक अरे यार आशिक देगिन सा कौन थी दो आशिक सिरन जा सौदा जानन जा सौदा कंदा हन बस एतरो शुक्र कर जो खुदा वरी बि निस्बत महबूब जी दिनी आन कुराड़ी वागे नालड़ो बड़े लिखराए वेठा बुधी जे न कुराड़ी जी यूसुफ अलैहिस्सलाम जे फिक्र जिला जॾहिं मिस्र जे बाजार में ऐलान थियो हिकड़ी कुराड़ी सुट जो गोटो खणी अचे बीठी ता चिरण पियो कुराड़ी खैर में ही छो मां भी यूसुफ अलैहिस्सलाम जी खरीदार हां कह चयो मोट सोना कह चयो मोट मोती कह चयो मोट हीरा कह चयो मोट दौलत तो वट छाहे जे मोट सुट जो गोटो आ जे मो सुट जे गोटे ते यूसुफ खरीद कंदी है निहारे जे ओ बेवकूफ केड़ा न अयाना हो और जो अयानी तो तू हेडा खरीदार बीठा हो तो सुटर जो गोटो खड़ी लेने में बीठी जी अयानी मानाया अयाना तमा हो की असायाना चवण लगी मुके खबर यूसुफ अलैहिस्सलाम के तमा दुनिया दौलत जे जोर ते बोली नहीं खरीद करे सको था खरीद भी करे वींदो पर जरा मुखा त पुछो मां भी मायूस नया कीअं नया जॾहिं अल्लाह मलाइकन के हुक्म कदो मुझे सुणे नबी यूसुफ जे खरीदारन जा नाला लिखो मुठ में भले तहां जा नाला हूंदा किते कुंड में मूं कुराड़ी जो नालो हूंदो बस इहो यकीन कंदो कर त तुंहिंजो असांजो इहो हाल आहे नालो था गणायो बाक़ी इश्क का वॾी शइ आहे सौदो करण वॾी शइ आहे ज़ैद सोने जे जिस्म खे चीर ॾिना विया लूण बुरकियो वियो मगर मुंहिंजे महबूब जे दामन मां हथ नथो कढे ॻाल्हि खे खुटाए अचां जंहिं वक़्त में उनखे सूलीअ जे लाइ आंदो वियो फांसीअ जे लाइ फांसी घाट ठाहियो वियो या सिर कलम करण जे लाइ तयारी कई वई त सोने ज़ैद जे अखियुनि में लुड़क लड़ी आया ज़ालिम उद जो वक्त जो हाकिम तो चए ओ ज़ैद रोण जो टाइम हाणे खत्म थी वियो खणई तोखे मौक़ो ॾिनो में रुनई कोन छॾई कोन हाणे छो थो रोई हाणे तलवार खे ॾिसी थो रोई हाणे मौत खे ॾिसी थो रोई सोने ज़ैद निहारे चयो ज़ालिम केॾो न अयाणो आहे केॾो न तू बेवकूफा मौत खां नथो डिॼा तुंहिंजे तलवार न फांसीअ जे फतन खां नथो डिॼा अखियुनि में लुड़क इन करे थो आणिया जे अञा कुझु मोहलत ॾी हा तूं ज़ुल्म कंदो रही हा मां दीदार कंदो रहा वेझो थी पुछे तो छा चई चे तो जुल्म कर तो मां दीदार कया चे जुल्म मां कया दीदार तू करी चे तो कने प्यार कयो ही कोने तो के खबर करी त जे ला माण्हू दुख सहंदो जे ला माण्हू मुश्किलातूं बर्दाश्त कंदो आहे जीअं दुख ईंदो आहे त उहा ज़ात साम्हूं ईंदी आहे पोइ को कंहिंजे लाइ दुख सहे दुनिया जो माण्हू न कंहिंजे पारां रुॻी जेल में पवंदो आहे जेकर पुलिस वारो तकिड़ो ॻाल्हाईंदसि त उते जो उहो माण्हू अखियुनि जे आॾो अचे वेंदुसि त पहुचा चवंदुसि तुंहिंजे करे मूं हीअं बि कयो थींदो आहे न ख़्याल पर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा उहे सहाबी उहे दीवाना उहे परवाना जेॾी महिल तकलीफ़ूं ईंदियूं हुयूं दुनिया उन्हनि खे तकलीफ़ूं ॾींदी हुई वो तकलीफ़ुनि ते निगाह इन करे न विझंदा हुया जो हुननि जी निगाह महबूब ते पवंदी हुई दुनिया वारा आज़ाब ॾींदा हुआ तकलीफ़ूं ॾींदा हुआ हुननि जी निगाह मुस्तफ़ा करीम जे चेहरे अनवर जे मथां हूंदी हुई हुननि जी तकलीफ़ुनि जी ख़बर ई कान हूंदी हुई हू पंहिंजे यार जे दीदार में मस्त हूंदा हुया इहो ई सबब आहे जो ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थी जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा काॾे गाल करा काॾे ॾाढो शौक़ आहे असांखे जन्नत में वञण जो मौला वारो कर जन्नत रे नमाज़ूं पढ़ी ख़ैरातूं करे वठो न मौला जन्नत 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 ओ करे जन्नत वारे जी तलब कर मुसलमान आशिक जने जन्नती जन्नत में पहुंचदा ॾाढा मज़न में हूंदा मगर जन्नत जे अंदर भी हिकड़ो एड़ो टोलो हूंदो जन के हूरन सा का दिलचस्पी न गिलमानन सा दिलचस्पी न मिठड़ियों थधिरियों नहरूं पयूं वहन उनन सा भी दिलचस्पी कान हूंदी उते भी परेशान हूंदा हुक्म थी तो मुझे करीम रब जो इनन का पुछो जन्नत में कहिड़ी शइ जी कमी आहे जो परेशान हन
जॾहिं जिब्राईल ईंदो छाजे करे परेशान हो कहिड़ी कमीअ जवाब ॾींदा करीम रब जे दरबार में अर्ज़ा मुंहिंजा सुहिणा जेको तुंहिंजे दीदार जो मज़ो आहे उहो जन्नत में मज़ो कोन्हे को इहो जेको दीदार आहे मुस्लमान इहो तुंहिंजो दीदार आखिरी जुमलो चे आसमान में पिता निहारियो मूंखे पको पतो लगे शायद तव्हांखे गर्मी घणी थी आहे आखिरी जुमलो थो चवां सोच इहो दीदार करणु ॾुखियो कोन्हे सवलो आहे पर थींदो कीअं मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो कहे गाला गाला कहे मदीने जे मीर फरमायो त ओ निमाज़ियो जॾहिं निमाज़ पढ़ो के फरमायो गाला गाला के फरमायो मुझे गाल वणी त तू भी नमाज पढ़ना त तुझी मर्जी है पढ़ जा ओ निमाज़ियो जॾहिं निमाज शुरू कयो त दिल में ख्याल कयो त असां मालिक जे जलवन जो दीदार करे रहिया कंहिंजो दीदार करे रहिया गाला गाला कंहिंजे जलवन जो मुमकिन आहे तॾहिं त मुंहिंजे आका फरमायो आहे न जलवन जो दीदार मुमकिन आहे तॾहिं त रब महबूब फरमायो न त जॾहिं निमाज़ी निमाज़ में बीही इहो ख्याल कर त मां पंहिंजे करीम रब जे रहमत जे जलवन जा दीदार करे रहियो हां ख़ुदा जे रहमत जे जलवन जा दीदार पियो कयां भला जे एतिरो नथो करे सघी घटि में घटि एतिरो त ख्याल कर मां त ख़ुदा जे रहमत जे जलवन जो मुशाहिदो नथो करे सघां गुनाहन जे कसरत जे करे पर मुझो खुदा त मुखे ॾिसी रहियो आहे मुझो खुदा गाला गाला मुझो खुदा त मुखे ॾिसी रहियो आहे वो हिकड़े मिंट लाइ जवाब ॾे वो नमाज़ूं पढ़ण वारा वो पंहिंजे नमाज़ुनि ते गौर कर वो पंहिंजे नमाज़ुनि ते गौर कर सूबेदार जे साम्हूं मुंशीअ जे साम्हूं जमादार जे साम्हूं जॾहिं चोर बीहंदो आहे त कहिड़े हिसाब सां बीहंदो आहे अदब सां बीहंदो आहे जवाब ॻाल्हायो डिॼंदो आहे न सूबेदार खां डिॼंदो आहे जमादार खां डिॼंदो आहे अदब सां बीहंदो आहे गलो बंदि करे बीहंदो आहे सिधो थी बीहंदो आहे हेॾे होॾे कोन ॾिसंदो आहे छो मता सूबेदार साहब नाराज़ थी ऐं ॿ चमाटूं हणी कढे सचा पोइ तोखे कसम आहे पंहिंजे पैदा कंदड़ जो मुस्लमान हिकड़े मिंट लाइ जवाब तॾहिं मूंखे छा मुंहिंजे ख़ुदा जे ज़ात जो ख़ौफ़ तुंहिंजे अंदर में हिकड़े सूबेदार जेतिरो बि कोन्हे छा जॾहिं तूं निमाज़ में थो बीही हिकड़े मिंट लाइ बि तुंहिंजे अंदर में इहो ख़्याल नथो अचे त मां कंहिंजे साम्हूं बीठो आहियां मूंखे केरु ॾिसी रहियो आहे मां कंहिंजे हुज़ूर में बीठो आहियां मां कंहिंजे दरबार में बीठो आहियां बीठो छाजे लाइ आहियां उहो मुस्लमान जॾहिं न इहो ख़्याल तुंहिंजे दिलि में अची वियो ऐं उहा निमाज़ जो रुॻी बरक़ात तोखे नफ़िल नसीब थियो न त तूं ही दुनिया जूं जेके ॿियूं लख निमाज़ूं पढ़ी थियूं न ॿिनि नफ़िलनि तां क़ुर्बान करे छॾीजे छो त जेको उहे बरक़ातूं हूंदियूं आहिनि जीअं न अंधे खे अमर जे पेटो नाबीन हुजे उनखे नूर मिले त ॿुधा त उन नूर जी पचर छॾींदो पोइ तोखे ख़बर पवंदी त मिलता है क्या नमाज में सजदे में जाके ओ नौजवान ख़ासि करे नौजवान मुंहिंजा भाउ ख़ुदा जो वास्तो थिए तोखे औलाद रब ॾिनो आहे सुभाणे अलाह तोखे औलाद ॾींदो हिकड़े मिंट लाइ सोच या वॾी उमिरि वारा हो सोचो केतिरो बि औलाद मिठो हुजे केतिरो बि औलाद प्यारो हुजे उन औलाद खे हिकिड़ो दफ़ो सॾु कयो ॿियो दफ़ो सॾु कयो टियों दफ़ो चौथों दफ़ो पंजो दफ़ो औलाद तव्हांजे सद ते न अचे त अंदरि तव्हांजो सड़ंदो या कोन सड़ंदो जवाब ॻाल्हायो ईमानदारी सां जवाब ॾियो चवंदे त मुंहिंजो औलाद मां सॾु थो कयां जो मुंहिंजो औलाद मूंखे जवाब नथो ॾे पर जे ॿिए ॾींहं ते बि जवाब न ॾे टे ॾींहं ते बि न ॾे महीनो तोखे जवाब ई न ॾे त छा कंदे घर मां कढंदेसि या कोन कढंदेसि ईमानदारी सां ॿुधा घर मां कढंदेसि या कोन कढंदेसि ॻाल्हायो कोन था घर मां कढबुसि न ही औलाद कहिड़ो आहे जेको जवाब ई नथो ॾे मुस्लमान कंहिंजी 40 साल उमिरि गुज़री आहे कंहिंजी 50 साल कंहिंजी 30 साल अल्लाह जे दरबार को गाफ़िल रहियो आहे
सुबह जो फजर ते टाइम थियो जवाब न ॾिनई, ज़ुहर ते सदो थियो हय्या अल सलाह हय्या अल फलाह, हलिया नमाज जे तरफ, हलिया कामयाबी जे तरफ, जवाब न ॾिनई। असर ते पहिरीं ते सदो थियो, जवाब न ॾिनई। मगरिब ते सदो थियो, जवाब न ॾिनई। इशा ते सदो थियो, जवाब न ॾिनई। मुसलमान ॿुधा उम्र जो हिस्सो गुज़ारे छॾी, कॾहिं मुंहिंजे रब चयो अथई त मुंहिंजे अर्श जे हेठों निकिरी वञ, जवाब ॾे। कॾहिं मुझे खुदा चयो थई त मुझे अर्श जे हेठों निकिरी वञ। कॾहिं अल्लाह जे ज़ात सिज खे चयो आहे त इहो बेफ़रमाना इन जे घर में रोशनी न कर। कॾहिं अल्लाह चंड खे झलियो आहे त इन बेफ़रमान जे घर में हा नूरानी तजल्ली जेका मिठड़ी रोशनी थे न कर। पर मुसलमान सोच त सही, तू बेफ़रमाननि जी इंतहा करे सुम्हंदो हुई त तोखे सुकून जी निंड ईंदी आहे। निंड सुकून जी केर थो ॾे? चओ मुंहिंजो अल्लाह। केर थो ॾे? गला गला केर थो ॾे? वजअलना नौमकुम सुबाता, निंद में सुकून ॾियण वारी कहिड़ी ज़ात? चो मुझे अल्लाह जी। सब कुछ मुझो खुदा तोखे ॾे, रुगी तुंहिंजे निंड मां रब सुकून ख़त्म करे त तूं मथे जा टकर हणी हणी पंहिंजो मगज़ फाड़े छॾे। कंहिंजी ॻाल्हि ई कोन ॿुधंदो आहे, छाजे करे? थकल आहे, ओजागियल आहे। पोइ मुंहिंजो दोस्त बरातियूं निंड नथी अचे त औलाद बि कोन थो वणे, मानी बि कोन थी वणे, चवंदो परे थियो मां निंड कयां। सची ॻाल्हि आहे न। पोइ इन निंड में जॾहिं न तूं लेटंदो हुई त तोखे सुकून केरु ॾींदो? चओ मुंहिंजो अल्लाह। केरु सुकून ॾींदो आहे? चओ जेको न वणनि में पखीअ खे वेठे निंड कराए ऐं उनजी हिफ़ाज़त कंदो आहे, उहो तोखे सुकून ॾेई तुंहिंजी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे। वो मुसलमान उन करीम रब के विसार तोखे छा तुझे इहा अखलाकी तौर मुनासिब आहे? छा तुझो ज़मीर तोखे इजाज़त दे थो त उन करीम रब के तू विसारी जेको तुझे मथां हेॾो मेहरबान आहे? उन महबूब मदीने जे मीर खे विसारी जेको आधी जो उथी तुझे लाइ दुआऊं घुरे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे पंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी शरीयत जो इत्तिबा नसीब फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजी मोहब्बत, पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो ज़रो अता फरमाए। मुंहिंजा दोस्त, ये दुनिया जी मोहब्बत फानी थे, ये दुनिया जी मोहब्बत फना वारी थे। हिक सां यारी रख, सब तुंहिंजा यार थी वेंदा। हिक जे आॾो झुक, सभई तुंहिंजा दोस्त बणिजी वेंदा। जेको न उन हिक जे आॾो न झुकंदो आहे, मुंहिंजो अल्लाह उनखे वॾेरनि जे दर ते थाबा खाराईंदो अथई। कॾहिं कंहिंजे दर ते, कॾहिं कंहिंजे दर ते मतिलबु थाबा खाईंदो। पर जेको अल्लाह जे दरबार में ये पंहिंजी पेशानी झुकाईंदो आहे, न रुगी पेशानी झुकाईंदो आहे, पर पंहिंजे दिलि जे हुज़ूर जी हाज़िरी ॾींदो आहे, त मुंहिंजो अल्लाह उन जे शान खे एतिरो निरालो करे छॾींदो आहे जो हू दुनिया छॾे बि वेंदो आहे। उन जे जिस्म खे जेका मिटी लॻंदी आहे, मुंहिंजो ख़ुदा उनखे बि मान ॾेई छॾींदो। वक्त घणो गुज़री वियो, थकल ॾाढो आहे, 10:30 थी विया। सुभान अल्लाह चवण सवलो पर ज़ोर लॻण ॾाढो ॾुखियो आहे। कोन्हे हाफ़िज़ मोहम्मद दाऊद जो मुंहिंजो पासो टे, हाफ़िज़ अब्दुल मजीद चाक कोन्हे। अदा मां कीअं चवां चाहियो आहे? उते अचजा ओ मुंहिंजा मदीने जा घोट, जिते पंहिंजा छॾे वेंदा। उते अचजा ओ मुंहिंजा सुहिणा अरबी घोट, जिते पंहिंजा छॾे वेंदा। मिटीअ जा मण विझी मुंहं ते, मिटीअ जा मण विझी मुंहं ते, खोटे खॾड़ी लटे ईंदा। उते अचजा ओ मुंहिंजा
मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वींदा सफ़र सुञ में समर घुर्जे मगर मूं वटि अमल कोन्हे सफ़र सुञ में समर घुर्जे मगर मूं वटि अमल कोन्हे विझी मुंहिंजा सभई माइट विझी मुंहिंजा सभई माइट विछोड़े कई वॾे वींदा उते अचजा ओ मुंहिंजा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वींदा इंशाअल्लाह ताला मैं फकीर अब्दुल हक मौजूद है इंशाअल्लाह ताला तव्हांखे नातू ॿुधाईंदो रात अल्लाह ॾिनी अथव भागन भरी वेठा रात उन जो नातू ॿुधो तिरे ठारियो बस इन फकीर खे अॼु हिते सुभाणे रात काथे रहियो कंबर काथे रहियो पढ़ी दिन रात केॾी महिल पहुचंदुसि सुबुह जो वरी ड्यूटीअ ते एतिरे उस्ताद वेठा हो ॾियो ख़बर ड्यूटी सख़्त आहे या कान्हे सुबुह जो ड्यूटी करणी आहे वरी रात जो काथे रहियो छजड़ा पुटन जो गोटा छजड़ा कंबर सां लागी तो वरी उते प्रोग्राम आहे रात जो प्रोग्राम ॾींहं जो ड्यूटी बस मदीने वारे साईं के पार था कबूल कंदो बस अल्लाह ताला मुझो हाल भी कबूल कंदो ड्यूटी ॾिनी सी अल्लाह ताला कबूल फरमाइंदो तव्हां दोस्तन जिन यारी शरीफ के सिलसिले में महफिल मुनाकिद कई अल्लाह ताला तव्हांजो खैर कबूल फरमाइंदो अल्लाह ताला इन खैर के सदके में तव्हांजे लाइ खैर फरमाइंदो बचड़न में माल रिज़्क में ईमान में बरकतूं अता फरमाइंदो अल्लाह ताला खां जरूर दुआ घुरो तो मुझा मौला साजे कश्मीर के मुसलमान की मदद फरमा मुझा दोस्त मुसलमान हुआ जेके पांजे मुसलमान भा जो दर्द महसूस थे अल्लाह ताला इन जालिम मोदी जे नापाक इरादन के नीस तो नाबूद बनाए अल्लाह ताला साजे कश्मीर के मुसलमान भाइर भेनर उनन जे बच्चन की हिफाजत फरमाए उनन जे माल रिज़्क जी उनन जे दौलत दुनिया जी उनन जे ईमान की हिफाजत फरमाए अल्लाह ताला असाजे हुक्मरानन के भी अञा हिम्मत ही तौफीक अता फरमाए अरबन सगोरन जो हाल तो ॾिसो था न वो जालिम मोदी के वतन ता सोना हार पाराइंदा ए मुसलमानों पाकिस्तान इस्लाम जो किलो वा मदीने वाले जी खास निगाह है न पाकिस्तान जे मथा इंशाअल्लाह ताला खुदा कंदो दुनिया के खबर पौंदी त मदीने वाले घोट जा आशिक पाकिस्तान में निकरंदा जेके दुनिया सॼे ते हुकूमत कंदा जो त गुलामाने मुस्तफा के अल्लाह वली ताकत ॾिनी आहे पंहिंजे कश्मीर भाइरनि जे लाइ दुआ घुरो गॾो गॾु अफ़वाह जे पाकिस्तान जे लाइ को तवा साजर सुकून इज्जत सा बैठा हो न इन जो हिकड़ो ही सबब आ जो तवा साजे मुल्क जा वे नौजवान सिपाही बॉर्डर ते जर जान जी बाजी लगाए बैठा मुझा दोस्त जे मुल्क की फौज ना है उन्हनि का पूछी दिसो तो दुनिया में की हलबो आ दुनिया में की गुजारबो आ तो अल्लाह ताला जा मारड़ो बस ये लफ्ज चई करे आज पंहिंजी जगह छॾींदो मैं अब्दुल्ला को पहुंची विया दोस्त वेठा हो जो जी वेठा हो ये वेठा हो जो इन करे मां नमाज पढ़ी ए प्रोग्राम शुरू किया हालांकि उस्ताद हजूर बख्श सा मगरब का बाद प्रोग्राम हुयो तो मैं अब्दुल्ला का सा जो पुरानो दोस्त आ मुझे मुर्शिदन करीमन जो आशिक आ अल्लाह ताला उनके सलामत रखे मदीने वाले मीर जो मदाही है उन जी तहां अल्लाह जे ए खुदा जे महबूब जे शान में उन जो मदाह हुई मनकबतो नातो बुधो ए मुझा दोस्त अजीज उन जो दुआऊं बुधो अल्लाह ताला कबूल फरमाइदो अन दोस्त इते बैठा जो खुदा कदो सदाई खुश होंदो तवा जा बच्चा खुश होंदा हिकड़ो जेकर वायदो कयो मूंसां त ॾाढी खुशी थी वायदो कंदो केर हा करे मौलाना जो वायदो हलाए पैसा भरदो हलाए का पर्ची दी दो न मुझा दोस्त ओए पर्चन वाला बंदन वाला ब्या थवा सा अल्लाह वार जा खुदा में बंदी वई पर्चो कोन खणदा हो मुझा दोस्त अजीज एकड़ो इहो वायदो कयो त पांजे बच्चन के जेडी मेल रात जो बिस्तरे ते सुमारे तो उनके कलमो पढ़ाए पोस वरी जुमलो चवा पांजे बच्चन के जेडी मेल रात जो सुमण जी तलकीन कयो तो बच्चन के चो तो बच्चा तवा के चन बाबा अल्लाह हाफिज अम्मा अल्लाह हाफिज माँ ए पी वरी बच्चन के चन बच्चा अल्लाह हाफिज
अल्लाह हाफिज मना अल्लाह तुझो निगहबान जेका शे अल्लाह जी हिफाजत में दी उन जो वार विंगो कदे भी कोन थींदो बचड़े के जो बाबा हाणे कलमो पढ़ बचड़ो कलमो पढ़ंदो तो मुसलमान तो के पाणे ख्याल थींदो तो मां भी पढ़ा जॾहिं कलमो पढ़ी जेको सुम्हे छा तो समझी कलमो चाहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा जी हम्दो सना भी कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ भी कई जेको खुदा ऐं मुस्तफा के याद करे सुम्हे सॼी रात इन जी इबादत में गुज़रदी कान जवाब सवलो सौदो सस्तो सौदो इहो रुॻी हिकिड़ो वाइदो कर इंशाअल्लाह ताला ईअं कंदासीं पंहिंजे बचड़नि खे कलमो पढ़ाए सुम्हारींदासीं ऐं इंशाअल्लाह ताला जे ईअं कंदो त पोइ सजण साईं जो फ़क़ीर बि तोखे श्योरिटी सां ते ॾे त तुंहिंजो बचो निंड में छिरक कोन भरींदो तुंहिंजो बचो निंड में रड़ियूं कोन कंदो तुंहिंजो बचो निंड में दाहूं कोन कंदो जो सुभाणे तो करे कंहिं मुला ॾे कारो कुकड़ खणी तावीज़ लाइ वञणो पवे जान छुटी पवंदी मुश्किलातुनि खां छो फज़कुरूनी अज़कुरुकुम जेको मूंखे यादि करे मां उनखे जेको न बचो ऐं वॾो ख़ुदा जो ज़िक्र करे सुम्हे सॼी राति अल्लाह जा मलाइका उनजी हिफ़ाज़त कंदा निंड मां बचो उथे उथण सां जीअं उथे बाबा कलमो पढ़ो 8 ॾींहं महिनत कर मुसलमान तुंहिंजो बचड़ो जॾहिं न कलमो सिखी वियो त ख़ुदा तो ॼाणे जॾहिं न इज़राइल ईंदो चवंदो तरस मां पहिरीं कलमो पढ़ा पोइ तूं पंहिंजो कमु पूरो कर कबर में जॾहिं किरामन कातिबीन ईंदा चवंदो तरस पहिरीं मां कलमो पढ़ा पोइ तव्हां पंहिंजो कमु शुरू कयो सौदो सस्तो आहे सवलो आहे वाइदो आहे कंदो दिल चवे थी भला मदीने केर केर तो वञणु चाहे तव्हां मो सभई माशाअल्लाह पोइ हीअ ॻाल्हि ॿुध कहिड़ी ॻाल्हि थो ॿुधाई यादि रखी छॾ रिश्तो खून जो न हूंदो आहे रिश्तो एहसास जो नालो रिश्तो ॻाल्हि खून जो न हूंदो आहे रिश्तो एहसास जो नालो आहे उस्ताद हां इन करे थोड़ा जुमला ॻाल्हायां खून त अबे जे पुट भाउ सां पंहिंजो हिकिड़ो ई खून आहे पर ॾिसी थो जॾहिं खून बिगड़ंदो आहे जॾहिं अज़ीज़ बिगड़ंदो आहे त यज़ीज़ खां बि परे थी वेंदो आहे सच आहे या न सॻो अबे जो पुट भाउ दीवार दीवार जे भर में ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे पर ॿियो अहिड़ो दोस्त आहे जंहिंसां तव्हांजो खूनी रिश्तो कोन्हे पर एहसास जो रिश्तो मौजूदु आहे मथे में सूर थो पवे त 20 दफ़ा फोन थो करे अदा तबियत ठीकु आहे या न यानी रिश्तो एहसास जो हूंदो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जिस्म सां त ख़ुदा जॾहिं तोखे मदीने मोकिले पर हे सजण साईं जो ग़ुलाम तोखे नुस्ख़ो ॾेई थो वञे तूं ॾींहं में बार बार मदीने जी हाज़िरी पंहिंजी भराए सघीं थो ॾींहं में बार बार पंहिंजी हाज़िरी मदीने तैयबा में लॻाए सघीं थो कीअं लॻंदी मूंखां पुछो फ़क़ीर कीअं लॻंदी हा हीअं लॻंदी गिलास खणी ॾिनो इन गिलास में छा पीबो आहे जो पाणी ज़िंदगीअ जो हिस्सो आहे जिस्म जी ज़रूरत आहे ज्यादा का ज्यादा पानी पियो छो तो पानी पीअण सां गुर्दा साफ़ थींदा आहिनि पानी पीअण सां कब्ज़ी कोन थींदी आहे पानी पीअण सां जिस्म में तवानाई पैदा थींदी आहे वॾियूं महिरबानियूं आहिनि अल्लाह जूं पाणीअ में लेकिन जॾहिं हे पाणी तुंहिंजे जिस्म जी ज़रूरत जॾहिं न मट मां या दिले मां पाणी उते वटो या गिलास भरे बस करी बीठो हई मर्द आहीं या औरत अल्लाह जूं बानियूं अगरि तव्हां ते आवाज़ पहुचे थो त ही तव्हां जे लाइ बि पैगाम आहे मर्द हुजे या औरत पाणीअ जो गिलास या वटो भरे हथ में कई हाणे बीठो आहे उते पी सघे थो पर जेॾीमहिल गिलास हथ में करे यकदम ख़्याल कयईं त मां मुस्लमान हां मदीने वारे मीर जो ग़ुलाम हां बीही पिण सुन्नत में शामिल नाहे वेही पिण मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी सुन्नत पाणी पंहिंजे जिस्म जी ज़रूरत पूरी कयईं मगर बीठल हो वेही रहियो कंहिंखे यादि करे वेठो जवाब ॾे गाला गाला कंहिंखे यादि करे वेठो वरी वरी जो कंहिंखे यादि करे वेठो त पोइ मूंखे जवाब ॾे ताक़तवर कमज़ोर खे छिकींदो आहे या कमज़ोर ताक़तवर खे जवाब ॾे ताक़तवर कमज़ोर खे छिकींदो आहे न तूं असां त ग़ुलाम आहियूं महबूब त आका आहे न जवाब ॾे त पोइ पक सम्झ तुंहिंजे दिलि में ख़्याल तॾहिं ईंदो तुंहिंजे दिलि में अहसास तॾहिं थींदो तुंहिंजे दिलि में यादि तॾहिं थींदी जॾहिं तुंहिंजी उते हाज़िरी लॻंदी महबूब घुरंदा तॾहिं तुंहिंजी हाज़िरी लॻंदी 30 दफ़ा ॾींहं में पाणी पीअंदे 30 दफ़ा घटि में घटि उहे 30 दफ़ा जे करे तूं वेही
महबूब जे सुन्नत के ज़हन में रखी करे बिस्मिल्लाह करे पानी पी अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह बारक जेको तोखे भला वणे पियो कुछ न चो मुंहिंजा रब तुंहिंजा लख एहसान टिन साहिन में पानी पी मदीने वारे मीर जे सुन्नत जे नियत सां पी जेतिरा दफ़ा तू पानी पी तुझी हाज़िरी मदीने लगी या कान लगी जवाब दे लगी या न लगी बैठो घर में ही दिल तुझी काथे पहुती दिल काथे पहुती तो पो हाज़िरी दिल जी या जिस्म जी ये हाज़िरी दी लगाई दे पांजी रोज सस्तो सौदो हा कान कई चो इंशाअल्लाह ताला वे ही पानी पींदासी इंशाअल्लाह ताला महबूब जी सुन्नत करे पानी पींदासी टिन साहिन में पानी पींदासी अल्लाह कदो 12 में मदीने